that I, as Chief Justice of Pakistan, as Chief Justice of Pakistan, I will discharge my duties I will discharge my duties and perform my functions and perform my functions honestly, honestly, to the best of my abilities, to the best of my abilities, and faithfully in accordance with the Constitution of the Islamic Republic of Pakistan and law. in accordance with the Constitution of Islamic Republic of Pakistan and the law. That I will abide by the code of conduct By- issued by the Supreme Judicial Council. that I will abide by the code of conduct issued by the Supreme Judicial Council. जस्टिस याह्या आफरीदी प्रीहें चीफ जस्टिस तौर ओहदे चो हलफ खणी बरतो ऐवान सदर में तकरीब सदरा से पड़ी सरदारी जस्टिस याह्या आफरीदी के हल्फ खणायो तकरीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ हथियारबंद फौज के सरबराहान वफाकी वज़ीरन आला अदलिया के सीनियर तरीन जजिस साहिबन की शिरकत केपी जो वॾो वज़ीर अली अमीन गंडापुर बहल बरदारी तकरीब में शरीक थियो। 26 आइनी तरमीमात पार्लियामेंट की खास कमेटी जस्टिस याह्या आफरीदी के चीफ जस्टिस लाइ नामज़द कयो हो। पाकिस्तान रावलपिंडी टेस्ट मैच में इंग्लैंड के शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम चइनि वरियनि खां पोइ होम ग्राउंड ते सीरीज़ खटण में कामयाब। इंग्लैंड पाकिस्तान के मैच जी टे ॾींहं 36 रननि जो हदफ़ ॾिनो। पाकिस्तान इंग्लैंड के 9 विकेट तां शिकस्त ॾिनी। कप्तान शान मसूद 3 ऐं अब्दुल्ला शफीक 5 रनसूं ठाहे नॉट आउट रहा। पाकिस्तान तरफ़ां साजिद खान मैच में 10 विकेटूं हासिल कयूं। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड के चेयरमैन मोहसिन नकवी तरफा इंग्लैंड खिलाफ 3 टेस्ट ऐं सीरीज़ खटण ते क़ौमी टीम के वाधायूं। पंहिंजे बयान में मोहसिन नकवी चयो आहे त क़ौमी रांदीगरनि बहितरीन रांदि खेॾे फतेह पंहिंजे नाले कई। साजिद खान ऐं नौमान अली शानदार बॉलिंग करे बहितर सलाहियतनि जो सबूत ॾिनो। समूरी टीम शानदार करदगी ॾेखारी। इसराइल जा ईरान ते हमला धमाकनि ईरान जे 4 शहरनि तेहरान, किर्च, मशहद ऐं शहर के धोड़े छॾियो। केतिरनि ई हंधनि ते बाहि लॻी वई। ईरान जी सरकारी मीडिया तरफ़ां धमाकनि जी तस्दीक। इसराइली फ़ौज दावा कई आहे त ईरान में फ़ौजी ठिकाणनि ऐं पावर स्टेशन्स के निशानो बणाए वियो। ईरान फ़ौज जे तर्जुमान मूजिबि 3 हंधनि ते इसराइली हमलनि खे नाकाम बणाए पियो। शाम इराक में बि इसराइल जा हमला। इसराइल, इराक ऐं ईरान पंहिंजूं हवाई हदूं बंदि करे छॾियूं। सऊदी अरब पारां ईरान ते इसराइल जे हवाई हमले जी मज़म्मत। सऊदी अरब मूजिबि ईरान ते हमलो मुल्की ख़ुदमुख्तियारी ऐं आलमी क़ानूननि जी भञकड़ी आहे। धुरियूं वधि खां वधि सब्र जो मुज़ाहिरो कनि, आलमी बिरादरी छिकताण घटाइण ऐं इलाक़ाई तकरार ख़तमु करण लाइ क़दम खणे। ईरानी एयर डिफेंस जो चमड़ा है त हवाई दिफ़ाई निज़ाम ज़रिए इसराइली हमला कामयाबी सां नाकाम बणाए छॾिया आहिनि। यहूदी फ़ौज जारीअ जे नतीजे में केतिरनि ई हंधनि ते महदूद पैमाने ते नुक़सानु थियो। ईरानी मीडिया जी दावा आहे त इसराइली हमले में पासदाराने इनक़लाब जी का बि ऑफिस निशानो न बणी आहे। समूरनि हवाई अॾनि ते सूरतहाल मामूल मौजूदु आहे। ईंदड़ हिदायतनि ताईं समूरियूं उॾामूं मुअतल करे छॾियूं आहिनि। सिंध असेंबली के अॻूणे स्पीकर आगा सिराज दुरानी बिन खिलाफ़ आमदनी का वधीक सज़ा ठाहिण वारो रेफरेंस नए प्रोसिक्यूटर पारां रिपोर्ट पेश करण लाइ एहतसाब अदालत के मोहलत की दरख़्वास्त। नैब में तरमीम बाद रेफरेंस जो दायरो इख्तियार ऐं जवाबदारी की बरियत बाबति दरख़्वास्त ते ॿुधणी। आगा सिराज दुरानी बिन जे वकील मौक़िफ़ इख्तियार कयो त नैब तरमीम खां पोइ
एहतसाब अदालत के रेफरेंस ॿुधण जो इख्तियार नाहे, नैब खे ज़मीन जी मालिक जे तयन जो बि इख्तियार नाहे। जेकी इल्ज़ाम मिलिया पिया आहिनि उहे बेबुनियाद आहिनि। अदालत रेफरेंस जी वधीक ॿुधणी 11 नवंबर ताईं मुलतवी करे छॾी। कराची जी PECHS कॉलोनी में FIA जी कार्रवाई। गैर कानूनी करेंसी एक्सचेंज में मुलविस जवाबदार गिरफ्तार। FIA इख्तियारनि मौसूब गिरफ्तार जवाबदार वटां $13,500 हथ कया विया। जवाबदार खां पुछा गाछा जारी आहे। पटीदन वेझो रेलवे ट्रैक तां औरत जो लाश ते इतलाते रेलवे पुलिस पहुंची लाश खणाए अस्पताल मुंतकिल कयो। संदसि सुञाणप न थी सघी। पुलिस मौसूब पहुती औरत जे जिस्म ते ज़ख़्मनि जा निशान आहिनि। शुरूआती जांच मौसूब औरत ट्रेन मां किरी फोती आहे। वधीक जांच जारी आहे। जाम साहब वेझो बुगटियाबाद में ज़रई ज़मीन मां ॻोठाणे जो मुबैना तशद्दुद थियल लाश इतलाती पुलिस लाश अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस मौसूब ॻोठाणे जी 45 वरीअ जे मोहम्मद आज़म बुगटी तौर सुञाण थी आहे। मामले जी जांच कई पई वञे।